ठारू शाह खां ख़बर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठु अब्दुल मजीद अबड़ो जे प्राइमरी स्कूल मां मुबैना तौर व्याज जा पैसा न ॾियण ते व्याजनि पारां 4 साला मासूम बालक मंसूर अबड़ो खे अगवा करे विया। वारसन स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज, ॿारड़ो बाज़ियाब करण जो मुतालबो। ठारू शाह भरिसां ॻोठु अब्दुल मजीद अबड़ो वासी जावेद अबड़ो, बख्शल अबड़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहींदे ॿुधायो त 3 साल अॻु कंडियारो वासी ज़हीर अबड़ो खां व्याज ते 2 लख रुपया वरिता हुआ, जंहिंजो हर महीने किस्त भरींदो आहियां। 3 सालनि में व्याज जी 5 लख भरे चुको आहियां। हिन महीने जी किस्त कणिक लहण वक़्तु ॾियणी हुई, जंहिंमें 5 ॾींहं लेट थी वई। अॼु व्याजी ज़हीर अबड़ो ऐं सानस सां गॾु 2 नामालूम माण्हू मोटरसाइकिल ते ॻोठ आया ऐं प्राइमरी स्कूल मां मुंहिंजो 4 साला भाइटियो मंसूर अबड़ो खे अगवा करे फरार थी विया। जॾहिं ते इतलाह ते एसएचओ ठारू शाह सिकंदर सूमरो पहुची वाक़े जा तफ़सील वरिता। उन मौक़े ते एसएचओ ॿुधायो त व्याज जे ख़िलाफ़ वारसन रिपोर्ट दाख़िल कराई आहे। संदसि गिरफ़्तारीअ लाइ छापनि जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। जल्द व्याज खे गिरफ़्तार करे मासूम ॿारड़े खे बाज़ियाब करायो वेंदो।